सचो सतरंग। पाठ साहब विस्पतवार एकांतवास के प्यार भरे अवसर ते उन्हीं सच साईं जी रामत पाइण जे लाए सनंदावन में आई। सोड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भावरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। विस्पतवार एकांतवास यानी उन सच्चे साईं जी रामत में रही करे पंहिंजे जीवन के स्थिरता ॾियण, पंहिंजी जिंदगी के समझी हलाए, पंहिंजी सोच पंहिंजे वीचारनि के ठहराव ॾियण, पंहिंजो पाण के समझण, पंहिंजो पाण में रसण ऐं वसण, छाकाणि मौन जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे ॾिसण, पंहिंजो पाण खे जाचण, पंहिंजो पाण खे बणाइण। जेकॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं त पोइ सही रस्ते ते हली सघंदासीं। इन जे करे मौन खे महत्व हूंदो आहे। जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं ॿियनि लाइ ऐं ॿियनि जे करे ई ॻाल्हाईंदा आहियूं, पर जॾहिं मौन में हूंदा आहियूं त पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं, पंहिंजो पाण जी हक़ीक़त खे पसंदा आहियूं त मां कीअं आहियां। ऐं जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिसणु शुरू कयोसीं उन ॾींहुं असां सही थियणु शुरू थी वेंदासीं। ऐं जेकॾहिं ॿियनि खे ॾिसंदासीं त पोइ सिर्फ़ ॿियनि जे नज़रिए सां हलंदासीं, ॿियनि जी सोच सां हलंदासीं, ॿियनि जी मर्ज़ी आहे जीअं हलाइनि। असांखे खिलाइनि तोड़े रुआइनि, सही चवनि या ग़लति चवनि, असां पाण कुझु बि न करे सघंदासीं। तंहिंजे करे असां सभु इंसान अगरि पंहिंजो पाण खे ॾिसूं त असां घणो कुझु करे सघूं था, पर आमतौर असांजो जीवन इहो हूंदो आहे त ॿियनि खे कीअं ॾेखारियो, ऐं ॿियनि खे ॾेखारण जे चकर में असां पंहिंजो पाण खे भुलाए वेंदा आहियूं ऐं पंहिंजे मुल्ह, पंहिंजी क़ीमत, पंहिंजी सोच, पंहिंजे अंदाज़, पंहिंजे जीवन जो पतो बि न पवंदो आहे। असां ॿियनि खे ॾेखारण जे लाइ एतिरो त उन में फासी वेंदा आहियूं जे कोई चवे पाण खे ॾिसो तॾहिं बि तयारु न हूंदा आहियूं। जीअं हिकिड़ो आर्टिस्ट हो, को अहिड़ो होशियारु के जहिड़ी बि चवंदा हो तस्वीर ठाहे ॾींदो या पंहिंजी मर्ज़ी सां बि ॾाढो होशियारु ठाहे ॾींदो।
पंहिंजी दुकान ते हिकिड़ी रेट लिस्ट लगाई, उन लिखियो भई जहिड़ा तव्हां आहियो, अगर अहिड़ो तव्हांजो फोटो छापिया त क़ीमत 50 रुपया, पर जहिड़ा तव्हां आहियो पर जहिड़ो ॿियनि खे ॾेखारणु चाहियो था ऐं ॿियनि खे ॾिसणु चाहियो था, जेकॾहिं जहिड़ा तव्हां आहियो ओड़ो त क़ीमत 50 रुपया, पर जेको ॿियो तव्हांखे ॾिसे अगर ओड़ो फोटो रखणु चाहियो त पोइ क़ीमत 100 रुपया, पर जेकॾहिं जहिड़ा तव्हां आहियो पर जहिड़ो ॿियनि खे ॾेखारणु चाहियो था त मां कीअं आहियां, उहा तस्वीर उहो फोटो त क़ीमत 500 रुपया। 3 नमूना हुया, हिकु जहिड़ा तव्हां आहियो भई ओड़ो ई फोटो, उहो 50 रुपया, ऐं जहिड़ा तव्हां आहियो पर जहिड़ो तव्हांखे ॿिया ॾिसणु चाहिनि था, जहिड़ो तव्हांखे ॿिया ॾिसनि था ओड़ो फोटो 300 रुपया, पर जहिड़ा तव्हां आहियो जहिड़ो पंहिंजो पाण खे ॿियनि खे ॾेखारणु चाहियो था त पोइ क़ीमत 500 रुपया। त पोइ हुन लिखियो चए रेट मां 3 लिखिया, पर अॼु ताईं जहिड़ा तव्हां आहियो ओड़ो फोटो कढाइण वारो बि कोई कोन्हे आयो, ऐं जहिड़ो तव्हांखे ॿिया ॾिसनि ओड़ो बि कोई कोन्हे आयो, पर जहिड़ो तव्हां पंहिंजो पाण खे ॿियनि खे शो करणु चाहियो था, ॾेखारणु चाहियो था, हर को 500 रुपया ॾेई करे फोटो ओड़ो कढाए वेंदो आहे। सो हक़ीक़त में इहा हालत असां सभिनी जी हूंदी आहे। जहिड़ा असां आहियूं, जहिड़ी असांजी सोच आहे, जहिड़ा असांजा कर्म आहिनि, जहिड़ा असांजा अमल आहिनि, जहिड़ी असांजी हालत आहे, जहिड़ा असांजा वीचार आहिनि, जहिड़ा असां अंदर में आहियूं, अहिड़ो बिल्कुलु असां पंहिंजो फोटो ॾिसणु नथा चाहियूं, पंहिंजो पाण ते तकण लाइ तयार न। ऐं जंहिं नज़रिए सां असांखे ॿियो को ॾिसे थो असां उन ॿुधण लाइ बि तयार कोन, असां सिर्फ़ु उन में लॻा पिया आहियूं, असां ॿिए खे शो कीअं कयूं, पंहिंजो पाण खे ॾेखारियूं कीअं, पंहिंजो पाण खे ॿुधायूं कीअं, सिर्फ़ु पंहिंजी शोबाज़ी में असां पंहिंजो जीवन पूरो करे छॾींदा आहियूं। ऐं जॾहिं ॿियनि खे ॾेखारंदे पंहिंजो पाण खे ई भुलिजी वेंदा आहियूं त पोइ सिर्फ़ु ॿियनि जे राम कर्म ते अची वेंदा आहियूं। उहो चवे त चङा हो त असां चङा, उहो चवे त मंदा हो त असां मंदा, उहो खिलाए वरलाए, उहो ख़ुशि करे, उहो निहारस करे, उहो तारीफ़ करे, उहो गिला करे, बसि असां सिर्फ़ु उनमें पूरो ॿिए छा चयो, मां छा आहे, इहो असांखो रहिजी वेंदो आहे, इहो असांखो भुलिजी वेंदो आहे। ऐं जंहिं ॾींहुं पंहिंजो पाण खे ई भुलिजी वियासीं त पोइ असां छा करे सघंदासीं। तंहिंजे करे असां सभिनी जो सुकून, शांति, सभु कुझु ख़तमु थी वियो, हली चली तौर तरीक़ा सभु कुझु छेड़े होॾे थी विया, छाकाणि पाण खे ॾिसण सां छॾे ॾिनोसीं। पर मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे ॾिसणु, मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे जाचणु, मां कीअं, मुंहिंजी सोच कीअं, मुंहिंजा अमल कीअं, मुंहिंजा कर्म कीअं। जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिसंदासीं त पोइ असांखे शांती अचणु लॻंदी,
पोइ असांखे सुकून मिलणु शुरू थींदो, पोइ असांखे बहितरी मिलणु शुरू थींदी। छाकाणि नज़र पंहिंजो पाण ते हूंदी त मां कीअं, ऐं जंहिं ॾींहुं पाण ते नज़र रखंदासीं ऐं फिर जेको कुझु कंदासीं असांखे महसूसु थींदो जेको मां कयां थो उनजो फल मिलंदो, उन कर्म जो अंदाज़ मूंखे मिलंदो, त पोइ पाण चवंदासीं यार अहिड़ो करण में छा फ़ाइदो, अहिड़ो छा कंदासीं जेको पोइ अॻिते हली करे ॾुख ॾिए। उन खां पंहिंजो पाण खे हेॾे होॾे करे छॾींदासीं, पर असांखे पंहिंजो पाण ते नज़र रखणी आहे। इन करे असां समझदार, ॼाणू, ज्ञानी, अकलमंद सभु पंहिंजो पाण खे सम्झंदा आहियूं। असां जेके बि आहियूं सभु पंहिंजो पाण खे एतिरा त अकलमंद, सियाणा, ॼाणू, ज्ञानी सम्झंदा आहियूं जो असां सम्झंदा आहियूं असां जहिड़ो को आहे ई न। इन करे असां पंहिंजे जीवन में ॾिसंदासीं असांजी ज़िंदगी, असांजो जीवन तक़रीबन ॿियनि खे सलाहूं ॾियण में गुज़रंदो आहे। असां कंहिंजी बि सलाह वठण जे लाइ तयारु न हूंदा आहियूं। असां ॾिसंदासीं घर में हुजो, परिवार में हुजो, मुआशरे में हुजो, माहौल में हुजो, संसार में हुजो, जेको कोई असांखे वॾो कोई नंढो कोई कुझु सम्झाइण जी कोशिशि करे असांखे शायदि पहिरियों त ॻाल्हि ई सम्झ में घटि ईंदी, उहो अञा शुरू न कंदो, उनजी हिकु ॻाल्हि पूरी कोन थींदी, शायदि असां उनखे टे जवाब ॾेई छॾंदासीं, टे पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾंदासीं। तंहिंजे करे असां ॿुधण जे बजाए ॿियनि खे सलाह ॾींदा रहियूं, ॿियनि खे ॿुधाईंदा रहंदा आहियूं। कंहिंजी ॿुधण लाइ असां तयारु न हूंदा आहियूं। छाकाणि असां चवंदा आहियूं यार मूंखे पतो आहे, मूंखे ॼाण आहे, तूं पाण सम्झ, पाण छा सम्झो आहे, पाण छा कयो थी। असां जंहिं बि तरीक़े सां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं असां सभु ज्ञानी, पंडित, होशियार, अकलमंद सभु कुझु आहियूं ऐं कंहिंजी ॿुधण लाइ बि तयारु घटि हूंदा आहियूं। पर वरी जॾहिं असां ॿिए तरफ़ ॾिसंदासीं त चवंदासीं अहंकार, कंहिंखे सताइण, कंहिंखे ॾुखाइण, कंहिंखे परेशान करणु, कंहिंसां ग़लति ॻाल्हाइण, कंहिंखे ग़लति चवणु, उहो सभु ग़लति आहे। असां ॻाल्हाइण में वेहींदासीं तॾहिं बि चवंदासीं पाप करणु, गुनाह करणु, ग़लति करणु, उहो ग़लति आहे। कंहिं बि ग़लति चीज़ खे असां ग़लति मञण लाइ तयारु न हूंदा आहियूं ऐं कंहिं बि चङी ॻाल्हि खे असां एतिरा त समझदार आहियूं उनखे मञण लाइ तयारु करणु चङो आहे, कंहिंसां बहितर व्यवहार करणु चङो आहे, कंहिंसां चोथो हलणु चङो आहे, कंहिंसां चङो ॻाल्हाइणु चङो आहे, कंहिंखे साथ ॾियणु चङो आहे, कंहिंजी मदद करणु चङी आहे। हर चङे कम खे असां चङो बि चवंदा आहियूं, हर मंदे कम खे असां मंदो बि चवंदा आहियूं, पंहिंजो पाण खे समझदार, ॼाणू बि चवंदा आहियूं। पर ॿिए तरफ़ अगरि पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, जंहिंखे असां ख़राबु चवंदा आहियूं उहो ज़्यादा कंदा आहियूं या जंहिंखे चङो चवंदा आहियूं उहो ज़्यादा कंदा आहियूं। ॿिन्ही में जो असांजे जीवन में ज़्यादा छा हूंदो आहे? असां चवंदा आहियूं अहंकार न करणु खपे, वॾाई कोई चीज़ आहे, पर पाण अहंकार सां भरियलु या न्यास ऐं सां भरियलु। असां चवंदा आहियूं हिकिड़ो लफ़्ज़ बुरो ॻाल्हाइणु चङो न लॻंदो आहे, मुंहं ते न पवंदो आहे, माण्हू खे चङो ॻाल्हाइणु खपे, पर
असां चङो ज्यादा ॻाल्हाईंदा आहियूं या ग़लति ज्यादा ॻाल्हाईंदा आहियूं? असां चवंदा आहियूं असांजे लफ़्ज़ सां कंहिंखे ॾुख न पहुचणु खपे। असांजे लफ़्ज़ सां कंहिंखे ॾुख घणो पहुचंदो आहे या सुख घणो पहुचंदो आहे? असां चवंदा आहियूं सभु सां प्यार करणु खपे। असां प्यार ज्यादा कंदा आहियूं या नफ़रत ज्यादा कंदा आहियूं? असांजे अंदर में साड़ वधीक हूंदो आहे या मोहबत वधीक हूंदी आहे? असां थोरी थोरी ॻाल्हि ते क्रोध वधीक कंदा आहियूं या शांति खे वधीक वठंदा आहियूं? इहे सभु उहे चीज़ूं नी जेके असां चवंदा हिकु कंदा ॿियो। असां पुण्य वधीक कंदा आहियूं या पाप वधीक कंदा आहियूं? जंहिं बि तरीक़े सां असां ॾिसंदासीं असांजो जवाबु ज़रूरी न आहे पूरो, पर ज्यादातर असांखे उल्टो मिलंदो आहे, ॾिसण में ईंदो आहे। तंहिंजे करे असां सभु उल्टी ॻाल्हि खे अकुल समझ ऐं ॼाण वारो सम्झंदा आहियूं, ज्ञानी सम्झंदा आहियूं। हक़ीक़त में ज्ञानी ॼाणियूं अकुलमंद उहो न हूंदो आहे जेको ॿियनि खे ज़ेर करे, ॿियनि खे घटि करे। अकल समझ ऐं ज्ञान उहो हूंदो आहे जंहिंमें असां पंहिंजो पाण खे सही कयूं, असां पाप खां बचूं, असां पंहिंजो पाण खे बचाए करे हलूं। असांजी सोच अमल कर्म अहिड़ा हुजनि वचन वाणी जंहिंसां असांखे वरी जो फल उल्टो न भोगड़ो पवे। पंहिंजो पाण खे सजाए ऐं बढ़ाए रखूं, पंहिंजो पाण खे ठाहे करे रखूं। ज्ञान ॼाण जो मक़सदु इहो बिल्कुलु कोन्हे, अकुल दाह जो मक़सदु इहो बिल्कुलु कोन्हे असां ॿिए खे घटि कयूं। पंहिंजो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं। ऐं उहो सभु तॾहिं थींदो आहे जॾहिं असां कुझु वक़्तु मौन रही पंहिंजो पाण ते नज़र रखंदासीं, पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदासीं त जेको मूं ॻाल्हायो, जेको चयो उहो सही या ग़लति, जेको मूंखां थियो उहो सही या ग़लति, पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं। छाकाणि त ज्ञान समझ अकुल ऐं ॾाप जो मक़सदु आहे संभालणु, पर उनजो ज़रूरी न आहे सदाई, पर ज्यादातर उनजो जेको डीमेरिट हूंदो आहे, जेको उल्टो असर हूंदो आहे, उहो हूंदो आहे उनजो अहंकार जो वधणु। इंसान समझ ज्ञान ऐं ॼाण में अकुल में एतिरो त अहंकारी थी वेंदो आहे जो ॿियनि खे अज्ञानी सम्झणु लॻंदो आहे, ॿियनि खे बेवकूफ़ सम्झणु लॻंदो आहे, ॿियनि खे नाकारो सम्झणु लॻंदो आहे, ॿियनि खे अणॼाणू सम्झणु लॻंदो आहे। ऐं पोइ हू बजाए पाण संवारण जे हू ॿियनि जी गिला जा केतिरा ई पाप पंहिंजो पाण ते खणी वेंदो आहे। हू ॿियनि जी रुसवाई करणु, ॿियनि खे घटि वधि ॻाल्हाइणु, ॿियनि खे घटिया सम्झण जे करे केतिरा ई गुनाह पंहिंजो पाण ते खणी वेंदो आहे जंहिंजो के पाण खे ई पतो न पवंदो आहे। पर जंहिंजी नज़र पाण ते हूंदी
जेको पाण संवारी दो, पाण बणाई दो, पाण ज्ञानी हूंदो, पाण ॼाणू हूंदो, पाण समझदार हूंदो, वो कॾहिं बि कंहिंखे ग़लति न चवंदो, हू कॾहिं बि कंहिंखे घटि न सम्झंदो। वधि में वधि एतिरो चवंदो त न तूं पाण एॾो होशियारु, एॾो सुठो, सिर्फ़ थोरो पंहिंजो पाण खे बदिलाए काथो जो काथो पहुची वञे। उनखे चवंदो तूं सही आहे, सिर्फ़ उनखे पंहिंजे अंदाज़ सां थोरो बदिलाईंदो। असां सच साईं खे ॾिसंदासीं, उनजे जीवन में केतिरियूं घटनाऊं आयूं। जॾहिं मियाँ जेको तांत्रिक सभिनी खे सतायो, सभिनी खे ॾुखायो, सभिनी जूं ख़ुशियूं बर्बाद करे छॾियूं, तंग करण जी हद करे छॾी, सभी जा खाधा पीता बर्बाद करे छॾिया, ये जो जीअण हराम करे छॾियो, पंहिंजी ख़ुशी ॾिसी न सघंदो। जॾहिं साईं जन उते पहुता ऐं उनजो दीवारियूं किरियूं, अहंकार जी, वॾाई जी, सार जी, जलन जी, क्रोध जी, हवस जी, हिर्स जी, लालच जी, उनजो दीवारियूं किरियूं। जॾहिं साम्हूं आयो तो साईं जन उनखे किथे चयो तूं ग़लति आ, तूं ख़राबु आ, तूं पापी आ, तूं गुनाहगार आ, तूं नरक में वेंदे, तूं ॾुखियो थींदे। हिकु लफ़्ज़ बि साईं जन अहिड़ो उनखे कोन चयो, हिकु लफ़्ज़ बि सचे साईं जे मुंहं मां इहो न निकितो जंहिंमें उनखे कोई धुतकार या धिकार हुजे। पर न साईं जन तो हो चरण ते किरियो, साईं जन खे खड़ी करे पंहिंजे गले लॻायो, उनखे आशीर्वाद जो हथ फेरियो, चए तूं एॾो सुठो आहे, एॾो शक्ति वारो आहे, एॾो प्यार वारो, तोखे एॾो शक्ति थी, एॾी ताक़त थी, अगरि इन शक्ति जो छोड़ो थोरो सदुपयोग कर तो तूं त संसार में स्वर्ग बनाए वञे, पाण स्वर्ग ते पहुची वञे, पंहिंजो पाण खे मालिक सां लॻाए। मुंहिंजा कम सभु नरक वारा, सभु गिला वारा, सभु दुख वारा, सभु तकलीफ़ वारा, सभु रुसवाई वारा, हिकु कम बि हुजे चङो कोन। पर सचे साईं त छो नरक में, तूं तो स्वर्ग में वञी सघे थो, तूं तो इज़त पाए छॾींदो, रुसवाई छो, तूं तो शान वधाए सघंदो, धिकार में छो, तूं त अच। ऐं साईं जन उनखे प्यार सां हथ घुमाए करे उनजा जेके उल्टिया कम हुया उहे सुल्टिया कम कराए बहितर एतिरो बढ़ायो तो जीरे ते शान मारवानो थियो, सबके सुख ॾिनो, लेकिन अॻिते उन सचे साईं जे नाम ध्यान सां स्वर्ग ते पहुतो, मालिक जी रहमत ते पहुतो, उनजी आसीस सां ई पहुतो। तंहिंजे करे अक्लमंद समझदार ॼाणो वो कंहिंखे न चवंदो तूं पापी आ, तूं गुनाहगार आ, वो कंहिंखे न चवंदो तूं नरक में वेंदे, मुंहिंजे मुंहं मां कॾहिं न निकिरंदो तूं बर्बाद थींदे, तूं तबाह थींदे, कॾहिं बि न। हू छो कंहिंखे बर्बाद करे, हू चवंदो जेकॾहिं ॿ लफ़्ज़ उनखे जीवन तारे सघनि था त असां खे बर्बाद छो कयूं। कोई इंसान कॾहिं बि चङो थी सघे थो, कोई जीव कॾहिं बि बहितर थी सघे थो, कंहिंजो भाग कॾहिं बि खुली सघे थो, जॾहिं असांजी सोच भाग खोलण जी हूंदी, पंहिंजो पाण खे कुझु बढ़ाइण जी हूंदी त पोइ सचे साईं जी रहमत उहो बणिजी पवंदो। असां भगत साहब खे ॾिसंदासीं, जॾहिं भगत साहब घुरण वारे खे मुठ भरे ॾिनी,
उन्हें मुंह में सिक्का मारिया, मोच विधी, खून वहायो भगत साहब जो। पर भगत साहब उन्हें काथे को चए तू गलत आ, काथे चए तू खराब आ, उनके काथे चए तो सजा मिलण खपे, क्योंकि ॿी मुठ ॾेई छॾिजे, जेका ॿी मुठ ॾिने उनजे क्रोध, उनजी ग़लत सोच, ग़लत वीचारनि उन्ही ॿी मुठ सफ़ा ख़तम करे छॾियो। जेको एतिरो क्रोध में भरियल हो, उहो न सिर्फ़ शर्मसार पर अॻिते पंहिंजो पाण खे ॾेखारे, अॼु खां पोइ वरी मूंखे क्रोध न अचणु खपे, ऐं हमेशह जे लाइ बहितर थियो, हमेशह जे लाइ। त जेकॾहिं असांजी सोच, असांजा अमल, असांजा कर्म उहे चङा हूंदा त असां कंहिंखे चङो बणाए सघंदासीं, जेकॾहिं ग़लति हूंदा त ग़लति बणाए सघंदासीं, जेकॾहिं असां पाण सार सां सड़िया पिया हूंदासीं त ॿिए खे छा ठाहींदासीं। असांजा पंहिंजा लफ़्ज़ उल्टिया हूंदा, असां चऊं ॿियो असांजे लफ़्ज़नि खे ॿुधी करे चङो ॻाल्हायो, कीअं ॻाल्हाईंदो। असां खाधे में कंहिंखे खारायूं मिर्चनि पातो ऐं चऊं कि सवादु खंड पाते जो अचे थो, कीअं ईंदो। जेको कुझु ॾींदासीं उहो ई खाईंदो, मोटी करे उहो ई मिलंदो। तंहिंजे करे मौन, मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे ॾिसणु, अकुल, समझ, बुद्धि, ज्ञान, ॼाण, ॾाप जो सही इस्तेमाल, उनजो सही हल। मौन जो मक़सदु न असां सिर्फ़ु ख़ामोश रहूं, मौन जो मक़सदु आहे असां बहितर ॻाल्हायूं, अजायो पंहिंजो वक़्तु न विञायूं, ऐं ख़ामोश रहण जो मक़सदु आहे हिकु ॾिसां जेको ख़ामोश रहंदा उन ॾींहुं असां पंहिंजो पाण खे सही करूं, पंहिंजो पाण ते नज़र रखूं, नज़र रोज़ रखूं थोरो वक़्तु, पर हिकिड़ो ॾींहुं पंहिंजो पाण सां गॾु ज़रूरु रहूं, जेको असां सदाई ॿियनि सां गॾु हूंदा आहियूं। हफ़्ते में, महीने में हिकु ॾींहुं पंहिंजो पाण सां असां रहूं गॾु ज़रूरु, जंहिंमें पंहिंजो पाण ते नज़र रखूं। आमतौर सदाई असां ॿियनि सां हूंदा, पर ऐं मौन सां असांजे ॻाल्हाइण जी शक्ति वेंदी आहे। असां जेतिरो ज़्यादा ॻाल्हाईंदासीं, जेतिरो घणो ॻाल्हाईंदासीं, थोरे वक़्त में थकिजी पवंदासीं, बिल्कुलु दिमाग़ु डरंदो पियो, पंहिंजो काकड़ो के थी विझंदासीं, पंहिंजो गलो बि आए छॾंदासीं। इन करे जॾहिं बि गले जी तकलीफ़ थींदी आहे, ॻाल्हाइण में ॾुखियाई थींदी आहे, ॻाल्हाए ॻाल्हाए पंहिंजो पाण खे छा करे छॾींदा आहियूं, डॉक्टर चवंदा आहिनि जेतिरो थिए हाणे मौन रखो, शांति थियो, ॻाल्हायो घटि, ऐं घटि ॻाल्हाइण सां केतिरियूं बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, घटि ॻाल्हाइण सां केतिरो सभु कुझु सही थी वेंदो आहे। घटि ॻाल्हाइण सां मुंहिंजो मक़सदु इहो न आहे असां न ॻाल्हायूं, न ॻाल्हायूं ज़रूरु, पर बहितर ॻाल्हायूं। असांखे मौन रखणु खपे, पर उन वक़्त जे महिल असां कंहिंजी गिला करूं, मौन रखणु खपे जंहिं महिल असां कंहिंजे लाइ ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायूं, जंहिं महिल असां क्रोध में हुजूं, जंहिं महिल असां साड़ में हुजूं, जंहिं महिल असां कंहिंजो तिरस्कार करूं, कंहिंजी रुसवाई करूं, कंहिंजी इज़त में हथ विझूं, असां मौन उन वक़्तु रखूं। जंहिं वक़्तु हम सचे साईं जी तारीफ़ करूं, चङो ॻाल्हायूं, कंहिंखे सुख ॾियूं, कंहिंसां बहितर वहिंवार करूं, उन वक़्तु असां बहितर ॻाल्हायूं। उन वक़्तु ॻाल्हाइण जी पाबंदी कोन्हे, उहो असांजे लाइ बहितर हूंदो त शांति सां ॻाल्हाईंदासीं। असां ॿिन्ही ॻाल्हाइण में पंहिंजो फ़र्क़ु ॾिसंदासीं। जंहिं महिल असां चङो ॻाल्हाईंदासीं, चङनि लाइ ॻाल्हाईंदासीं, चङे अंदाज़ में ॻाल्हाईंदासीं, उन वक़्तु असांजो ॻाल्हाइण थधो, प्यारो ऐं बहितर हूंदो। जंहिं वक़्तु क्रोध में, साड़ में, गिला में
ग़लत तरीक़े सां कंहिंजे लाइ ॻाल्हाईंदासीं, उन वक़्तु असांजे अंदाज़ में उत्तेजना हूंदी आहे, उन जोश हूंदो आहे, उन वक़्तु असांजो अंदाज़ ॾुखियो हूंदो आहे। तंहिंजे करे मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे सम्झणु, मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण सां ॻाल्हाइणु, मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे ॾिसणु त मां कीअं। मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे बचाए। भई असां कंहिंजी गिला कईसीं, कोई पाप कयोसीं, कोई गुनाह कयोसीं, असां कर्मनि ते त सभिनी यकीन रखंदा आहियूं। जॾहिं मौत में उहा गिला मिलंदी, उहो पाप मिलंदो, उहो ॾुख मिलंदो, उहो तकलीफ़ मिलंदो, जेको असां ॿियनि खे सतायोसीं उहो सताइण मिलंदो असांखे, त उन फल खे असां कीअं कंदासीं। मौन जो मक़सदु पंहिंजो पाण खे ॾिसणु, यानी अहिड़ो कम ई न करणु जंहिंजो फल उल्टो मिले, अहिड़ो कम ई न करणु जंहिंसां असांजो जीवन उल्टो थिए, जंहिंसां असांखे तकलीफ़ पहुचे। मौन जो मक़सदु आहे असां ॾिसी वियासीं अहिड़ो चङो कमु कयूं। अकल ॿुधी जो मक़सदु आहे त असां पंहिंजो पाण खे बहितर कयूं। अकल ॿुधी असांखे बहितर करणु चाहींदी आहे। ऐं मौन खां बाद में नंबर ईंदो आहे एकांत जो। एकांत जो मक़सदु आहे मालिक सां मिलणु, उन सां हिकु थिया, जिते चङाई मंदाई भलाई बुछड़ाई सभु कुझु ख़तमु थी वञे। जेकॾहिं असां वटि चङाई हूंदियूं, कंहिंसां बहस हूंदियूं, असांजी मर्ज़ी आहे जंहिं महिल मर्ज़ी में दान ॾेई छॾूं, कंहिंसां चङाई करे छॾूं या फल वठूं। पर जेकॾहिं असां अहंकार, तकबर, वॾाई, हर हवस में पाप, गुनाह, ग़लतियूं उहे गॾु कयूं नी, उहो त असांखे कर्ज़ो ॾियणो ई आहे। उहो त साम्हूं वारे जी मर्ज़ी आहे, असांखे माफ़ करे न करे, छॾे न छॾे। तंहिंजे करे बुराई या मंदाई करण जो फल उहो असांजे वास कोन्हे, उहो साम्हूं वारे जे वास आहे। असां हुनजा मकरूह सुभाईंदा त असांखे फेराईंदो रहंदो। पर चङाई जो फल उहो असांजे वास आहे, असां कंहिंखे बि ॾेई छॾूं, दान ॾेई छॾूं। तंहिंजे करे असांखे पहिरियों मंदाई छॾाई वेंदी आहे, चङाई कराई वेंदी आहे। ऐं चङाई करण खां पोइ सवलो रस्तो थी वेंदो आहे, कंहिंखे बि छॾे ॾियूं, माफ़ करे छॾूं, असां पंहिंजो पाण चढ़ी पवंदासीं, पंहिंजो पाण वधी पवंदासीं। तंहिंजे करे मौन जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे सम्झणु। ज्ञान, ॼाण, अकुल जो मक़सदु आहे ॿुधी, सम्झ, ॾाहप जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे संभाले हलणु, पंहिंजो पाण खे बचाए हलणु, पंहिंजो पाण खे ठीकु करे हलणु। कॾहिं बि असां ग़लती खां ज्ञान, सम्झ, ॼाण खे ग़लती खां बि न सम्झूं त ॿिए जो तिरस्कार करणु, ॿियनि जी रुसवाई करणु, ॿियनि खे घटि करणु, ॿियनि जी गिला करणु, ॿियनि खे कुझु न सम्झणु, न उहो ज्ञान जे नाले ते एॾो वॾो पाप कंदा आहियूं जंहिंजो को अंदाज़ कोन्हे। इन करे सचे साईं सम्झायो पंहिंजे जीवन में न सिर्फ़ु चवण सां पर करण सां। उन कॾहिं बि ग़लति कोन चयो, कंहिंखे नरक ई कोन चई, कंहिंखे कोन चई नरक में वेंदे, कंहिंखे कोन चई तूं पाप कयो, कंहिंखे कोन चई गुनाह कयो। उनखे तूं एतिरी ताक़त रखंदा, सिर्फ़ु पंहिंजो पाण खे चङो थी करे हलियो। ऐं जेको बि उनजे संग में आयो बसि हुन ते आशीर्वाद जो हथ रखी गले लॻाए करे पाण जहिड़ो करे छॾियो, नी मालिक जी रहमत सां भरे छॾियो, पंहिंजो पाण खे आशीष छॾियो। कोई चङो आयो उनखे बि पाण सां मिलायो, कोई मंदो आयो उनखे बि पाण सां मिलायो, कोई दोखी आयो बसि बुखार न आयो उनखे बि पाण सां मिलायो, जहिड़ो आयो। ऐं असांजा कष्ट, असांजा दुख तॾहिं कटिबा आहिनि जॾहिं असां पंहिंजो पाण खे बहितर कंदा वेंदासीं, ऊचाई खे खणंदा वेंदासीं,
ऐं जॾहिं ऊचा थियूं पोइ त असांजी मर्ज़ी आहे। जंहिं वक़्तु जेका चीज़ पंहिंजी आहे उहा दान बि करे सघंदा आहियूं, कंहिंखे ॾेई बि सघंदा आहियूं, कंहिंखे ख़ुशी में बदिलाए सघंदा आहियूं, कुझु बि कयूं। जेका पंहिंजी चीज़ आहे पाण अमीरू कुझु बि ॾेई सघंदा आहियूं, पाण मक़रूज़ हूंदासीं छा कंदासीं। तंहिंजे करे अॼु पाण सभु मौज प्यार भरे माहौल में उन सच साईं जी रहमत पाइण जे लाइ सनत दावन में आहियूं, जेको असांखे सम्झाए थो त असांजी बुद्धि अकुल समझ ज्ञान ॼाण जो मक़सदु आहे असां पंहिंजो पाण खे ओतिरो बहितर हलायूं, ओतिरो चङो हलायूं। थोरे वक़्त में लॻंदो थोरे वक़्त जे लाइ त शायदि असांजो मुल्ह छड़ो 50 रुपया आहे। जहिड़ो ॿियनि खे ॾेखारींदासीं शायदि उहो